मां ज़िम्मेवार सरदार साहब उन जो असां सबूत ॾींदासीं। मां शहरयार खान सां थो ॻाल्हायां, तव्हां शहरयार खान सां ॻाल्हायो, हू मुंहिंजो भाउ आहे, तव्हां बि मुंहिंजा नंढा आहियो, पर शहरयार खान मां सां ॻाल्हाए, मां शहरयार खान खे जवाबु ॾियां। तव्हांजो असां तव्हां राज उथी हिक ॿिए सां ॻाल्हाईंदासीं, मामिलो न ठहंदो। ऐं इहा वरी ॻाल्हि मुनासिबु न आहे जो मां तोखे बाबा जवाबु ॾियां, मां मालिक खे जवाबु ॾियां। मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजे पाड़े जो आहे, मुंहिंजो हुन सां अॼु जो वास्तो न आहे, माण्हू मरिजी आहे हुन सां। ऐं इख़लाक़ में वेही हिक ॿिए सां असां उहे जवाब हिक ॿिए खे ॾियूं। पर मां पुलिस ऑन थी करे, पुलिस FIR जी कापियूं मोकिलियूं आहिनि, पुलिस चए थी असां हेड मनी बि असां वधी आहे, ज़िम्मेवार बि असां आहियूं। वधीक तमामु ॿाहिरि आहियो, ज़बरदस्ती ॾिसो फ़ैसिला कोन थींदा आहिनि। असांखे बि फ़ोन आई आहे, हुननि जे हमरा वारनि जंहिंजी मार्फत आया आहिनि, हुननि असांखे चयो आहे त भाई हे मामिलो असां बि उन ॻाल्हि ॿाहिरि आहियो, ठहण जी ॻाल्हि कंदो त ठहंदासीं, न आहे कंहिं ते ज़ोर ज़बरदस्ती न आहे, वाटियूं सभिनी जी खुलनि। बाक़ी कैसे सिंधी में कहने का मकसद क्लियरली है, साईं IG साहब तोखों परे न आहे, माखों परे न आहे, चओ त हाणे लाइन ते वठूं, चओ DIG नासिर आफ्ताब साहब पाण राति मूंखे WhatsApp कयूं आहिनि त बाबा असां उहे माण्हू मारिया बि असां आहिनि,